अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधवासियों अवां सभिनी खे सलाम मुंहिंजे तरफ़ां क़बूल हुजे। जीअं त सुबुह सुबुह जो उथियसि त ॾाढी बुरी ख़बर मुंहिंजे साम्हूं आई त अदा मुमताज़ मौलाई जे घर में धाड़ो थियो आहे। जॾहिं त हू पंहिंजे घर में मौजूदु न हुयो, उन्हनि जा ॿार उन्हनि जी फैमिली हुई हुते। ॾाढी अफ़सोस वारी ॻाल्हि आहे। आर्टिस्ट अमन जा सफ़ीर आहिनि ऐं हू सिर्फ़ु सिंध में रही करे पूरे पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कनि था। सो ॾाढो अफ़सोस थियो। आला अफ़सरान खे गुज़ारिश आहे, IG सिंध खे गुज़ारिश आहे त इन शइ जो नोटिस ज़रूरु वठनि। सेकेंडली अदा सूफ़ी ख़ालिद सां जेको सचल ॻोठ में उन्हनि प्रोग्राम कयो आहे, उन्हनि सां जेको हादसो थियो, एतिरो मुश्किल सां उन्हनि जी पूरी कहाणी जेकी मूं ॿुधी, मूंखे सिर्फ़ु इहो ई पियो थियो त हिते का लेडीज़ आर्टिस्ट हुजे हा ऐं उन जेको भाउ हुजे हा, उहो छा थो करे सघे। हिते मर्द ॾाढा बहादुर हूंदा आहिनि, पर अगरि इहो रवैयो रहियो सिंध जे आर्टिस्टनि सां त कंहिंखे तव्हां ॾींदा। ऐं अदा ख़ालिद सां जेको थियो, उन्हनि जे भाणेजे सां जेको थियो, ॾाढो अफ़सोस वारी ॻाल्हि आहे। ऐं आला मां अॻे न चवंदसि IG सिंध खे सर प्लीज़ हिन ते तव्हां नोटिस वठो ऐं इन्हनि माण्हुनि खे जन इहा हरकत कई आहे उन्हनि खे सज़ा मिलणु खपे। ऐं सिर्फ़ु फ़ोटोशूट ताईं सज़ा न हुजे, उन्हनि जो प्रॉपर हिकिड़ो हल हुजे ताकी असां सभु आर्टिस्ट पंहिंजो पाण खे सिंध में सेफ महसूसु कयूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा चवंदसि त वरी अगरि इन शइ जो को दाद फ़रियाद नथो थिए त असां सभु आर्टिस्ट गॾु आहियूं इन्हनि सां। मां इन्हनि सां गॾु आहियां ऐं इन जे लाइ असांखे जहिड़े बि कोर्ट में वञिणो पए, जंहिं बि शइ में वञिणो पए, मां हिननि सां गॾु आहियां। सभिनी आर्टिस्टनि खे मां गुज़ारिश कंदसि त हीउ सिर्फ़ु मुंहिंजो मसइलो कोन्हे। अवां सभु इंटीरियर सिंध में प्रोग्राम्स कयो था, ॻोठनि में वञी प्रोग्राम्स कयो था। अॼु अगरि तव्हां आवाज़ उथारींदव त तव्हां सां कोन थींदो। अगरि तव्हां ख़ामोश थी वेंदव, जेलस थींदो हिक ॿिए खां, त चङो थियो हिन सां। डेफिनेटली अगरि मूंसां थिए हा त तव्हां सभु आर्टिस्ट ज़रूरु ईअं चओ हा त चङो थियो हिन सां। या सिंध में थोरी थी रहे, या त पंजाब में थी रहे, चङो थियो हिन सां। पर मां ईअं कोन कंदसि। मां इहो चवंदसि त असां सभु हिकु आहियूं। ठीकु आहे, जेलस न थियो हिक ॿिए सां ऐं इहो चओ त हा बाबा अदा सूफ़ी ख़ालिद सां ग़लति थियो, अदा मुमताज़ मौलाईअ सां ग़लति थियो, असां सभु गॾु आहियूं ऐं असां सभु गॾु थींदासीं। यकीन कयो असां सां कॾहिं ज़िंदगी में अहिड़ी हरकत कोन थींदी। अगरि को आर्टिस्ट पंहिंजो मैसेज बयानु रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते न रखंदो त अॼु अदा सूफ़ी ख़ालिद सां थियो आहे, अदा मुमताज़ मौलाईअ सां थियो आहे, कल्ह असां सभिनी सां थींदो। असां सभिनी जे घरनि में माण्हू ईंदा, असांजूं न्याणियूं जवान आहिनि, असांजा बच्चा आहिनि घरनि में, असां सभिनी सां थींदो। सो सभु गॾिजो। अगरि दाद फ़रियाद नथो थिए, IG सिंध जो नोटिस नथो वठे, बिलावल साहब इन ॻाल्हि ते नथो ॻाल्हाए ऐं आसिफ हैदर शाह साहब खे बि मां गुज़ारिश कंदसि त उहे बि न ते ॻाल्हाइनि। घणा ऑफिसर्स आहिनि, घणा माण्हू आहिनि जेके आला इदारनि में वेठा आहिनि, जेके असांजे लाइ ॻाल्हाए सघनि था। जे न ॻाल्हाईंदा त पोइ असां सभु इन्हनि ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं, असां सभु इन ते एहतजाज कंदासीं। सो सभु गॾिजी वञो, हींअर वक़्तु आहे अवां सभिनी जे गॾिजण जो। अदा मुमताज़ मौलाई उन्हनि सां न थियो आहे, असांजे ॿारनि सां थियो आहे, असांजे बच्चनि सां थियो आहे। अदा ख़ालिद सूफ़ी सां न थियो आहे, मुंहिंजे भाउ सां थियो आहे। त इन जे लाइ तव्हां बि ईअं ई सोचो त तव्हांजे कंहिं भाउ सां थियो आहे, तव्हांजे घर में धाणे